सेक्रेटरी रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई। ज़िला शहीद बनज़रबाज़ नंढड़े शहर नवाब अली मोहम्मद सां ताल्लुक़ रखंदड़ समाज सुधारक कामरेड मुजीब माशी जी न्याणी डॉक्टर प्रिय मुजीब जंहिं पंहिंजी तालीम कैरियर में शुरू खां वठी हींअर ताईं मुसलसिल कामयाबियूं माणे पंहिंजे वालिदैन ऐं सिंध जो नालो रोशन कियो आहे। संदसि कामयाबी ॾांहुं वधंदड़ विखुनि तहत अॼु पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह में पोस्ट ग्रेजुएट्स कैटेगरी में पंहिंजी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सां गॾु यूनिवर्सिटी में पहिरीं पोजीशन माणे गोल्ड मेडल हासिल करे वरितो आहे। यादि रहे त डॉक्टर प्रिय मुजीब लिम्स यूनिवर्सिटी में MBBS दौरान पिण पोजीशन हासिल कई हुई, जॾहिं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में भी सॼे सिंध में पहिरीं पोजीशन माणे चुकी आहे। डॉक्टर प्रिय पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट में बतौर डिप्टी डायरेक्टर जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। डॉक्टर प्रिय सर्विस दौरान सिंध सतह ते मास्टर ट्रेनर ऐं मोटिवेशनल स्पीकर तौर पिण साम्हूं आई आहे। हिन वक़्तु पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट में पोस्ट ग्रेजुएशन में पिण डिपार्टमेंट तोड़े यूनिवर्सिटी सतह ते पहिरीं पोजीशन हासिल करे गोल्ड मेडल पंहिंजे नाम कयो आहे। डॉक्टर प्रिय जी मुसलसिल कामयाबियुनि ऐं शानदार तालीम ऐं तरबियत ते संदसि वालिद कामरेड मुजीब माशी ऐं संदसि भाउ एडवोकेट सचल माशी खे मुबारक जो सिलसिलो जारी आहे। मेहर रिपोर्ट मीर रियाज सुमरो मेहर VIP हाई स्कूल ऐं नामयारे तालीम माहिर आख़वंद अब्दुल्ला लाखेर पारां शागिर्दनि लाइ पाण मुरादो परख वारी टेस्ट सेल्फ असेसमेंट टेस्ट समेत मुख़्तलिफ़ शोबनि में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि लाइ एवार्ड तक़रीब मुनक़द कई वई। एवार्ड तक़रीब में सियासी समाजी तंज़ीम जे अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी सां लाॻापियल माण्हुनि शागिर्दनि शागिर्दनि वालिदैन उस्तादनि इम्तियाज़ शेख रियाज़ झतियाल सैयद जुड़ेल शाह रवि कुमार सारंग मैसर आशिक चांडियो सदाकत जतोई मोहम्मद अली भट्टी इम्तियाज़ आदिल सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्दनि जी महारत चेक करण लाइ IBA तिर्स ते वरितल पाण खे परखण वारी टेस्ट समेत मुख़्तलिफ़ शोबनि में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि रिबाब थेबो अब्दुल करीम झतियाल जवेरिया अब्बासी अली नामा हैसर लारेब झतियाल मरियम चांडियो अब्दुल मजीद पमर अबूबकर नरगिस ऐं ॿियनि खे एवार्ड ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे आख़वंद अब्दुल्ला लाखेर इम्तियाज़ शेख रियाज़ झतियाल ऐं ॿियनि चयो त शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई सां उन्हनि जी हासिलात में इज़ाफ़े सां गॾोगॾु मुक़ाबलनि में हिस्सा वठण लाइ एतमाद में इज़ाफ़ो थींदो। इन्हनि चयो त जदीद दुनिया जे तक़ाज़नि ऐं हिन सख़्त मुक़ाबले वारे दौर में शागिर्दनि खे तदरीसी सरगर्मियुनि सां गॾोगॾु गैर तदरीसी सरगर्मियुनि खे हथी ॾियणी पवंदी त जीअं शागिर्दनि में हौसलो ऐं एतमाद वधे। हिननि चयो त शागिर्दनि खे अख़बार तयारु करण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते IBA तिर्स ते मुंतक़िल टेस्ट समेत मुख़्तलिफ़ शोबनि में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि खे एवार्ड ॾियणु हिकु बहितरीन क़दम आहे। जावल रिपोर्ट इम्तियाज़ में अमर से जावल जी खांगी स्कूल में ॿारनि खे सिहत जी सरगर्मियुनि बाबति बहितर माहौल फराहम करण ऐं उन्हनि जे टैलेंट खे उजागर करण लाइ ओपन हाउस जी उन्वान हेठि तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत उस्तादनि पिण शिरकत कई। तक़रीब में शागिर्दनि पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे नालनि जा स्टॉल लॻाए उन्हनि जी रीतियुनि रस्मुनि ऐं रहणी कहणी जा तरीक़ा ॿुधाया, जॾहिं त तक़रीब में हिसो वठंदड़ ॿारनि टेबलो पेश करे ख़ूब दाद माणियूं। उन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि मैडम ज़ेबा परवीन शहज़ाद मेमन शरीफ बेग ऐं ॿियनि चयो त ओपन हाउस मां मुराद आहे खुलियल घर जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि खां अलावा हर आम माण्हू अची असांजे शागिर्दनि जी सरगर्मियुनि खे ॾिसी सघनि था। असां उन्हनि ख़्वाहिशमंद ॿारनि खे बि दावत था ॾियूं त अचो असांजे स्कूल में थींदड़ सरगर्मियुनि में हिसो वठी उन मां फ़ाइदो हासिल करियो। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो सिविल सोसाइटी तरफ़ां PTLF जे अॻवाननि शेख ज़फ़र लाखो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब खां पाकिस्तान चौक ताईं रैली कढी वई। रैली जी अॻवानी कामरेड ख़ालिद लाखो एडवोकेट लाल बख्श घोटो साली आसिफ समेजो ऐं ॿियनि कई। रैली में वॾी तादाद में शहरियुनि शिरकत कई। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समेजो उबैदुल्ला सिंधी अमली जिदोजहद ज़रिए अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ तहरीक हलाई। बरसगीर जी आज़ादी लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़नि खे विसारियो वियो आहे। अहिड़नि ख़लनि जो इज़हार इमाम इनक़लाब उबैदुल्ला सिंधी ऐं तहरीक आज़ादी जे रहनुमा ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी खे ख़ैराज तहसीन पेश करण जे लाइ हाल में थींदड़ प्रोग्राम खे ख़िताब कंदे मुक़र्रिरीन कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे प्रोफेसर डॉक्टर अनीस राजपुर अल्ताफ़ अब्बासी अनवर नुहानी अकबर भुरगड़ी शमीम मरी राधा भील ज़हूर लगारी ताज बलोच शेर मोहम्मद सोलंगी ऐं ॿियनि चयो त उबैदुल्ला सिंधी जो नज़रियो अॼु बि घणनि मसइलनि जो हल आहे। उबैदुल्ला सिंधी जलावतनी दौरान कांग्रेस कमेटीअ जे ज़रिए हिंदुस्तान में अंग्रेज़ के कढण लाइ जिदोजहद कई। उबैदुल्ला सिंधी फाउंडेशन पारां मुनक़द सेमिनार के ख़िताब कंदे मुक़र्रिरीन चयो त ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी ऐं उबैदुल्ला सिंधी जो जिदोजहद सबबि अंग्रेज़ कमज़ोर थियो।